लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं नाम्यारे अदाकार जनाब हैदर कादरी सां जारी आहिनि। हैदर सां वक़फ़े खां अवल कई ॻाल्हियूं थियूं, उहे कई ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके ॿुधंदड़नि खे अजीब बि लॻियूं हूंदियूं ऐं कई अहिड़े सुखन ऐं दिलनवाज़ माण्हुनि खे ॾुखियूं बि लॻियूं हूंदियूं। इन सुखनि ऐं ॾुखनि जी सूंहं सां गॾु हले पियो हैदर कादरी। हैदर कादरी भला हाल अहिवाल ॾे सिंधी मीडिया जो। उहो सिंधी मीडिया तो सोचियो छा हो? अञा भला ॿी ॻाल्हि पुछां तोखां त हिन मीडिया इन्हनि चकरनि में अचण खां भला नौकिरी जो सोचियो ई न या न? हाँ, सरकारी नौकरी बि सोचियो हुई? हा। पाण सरकारी नौकिरी तोखे मिली? न मिली कोन्हे। उन टाइम ॾाढी कोशिशि कईसीं, काफ़ी एग्ज़ाम्स ॾिनासीं, काफ़ी जॉइन दरियासीं, पर उन टाइम न थियो। पर हाणे अल्हम्दुलिल्लाह जेकॾहिं वरी मिलंदी बि त हाणे असांजो मूड न आहे करण जो। अच्छा। हाणे जेके मिली बि न हाणे असांजो मूड न आहे। अच्छा, हाणे असां नथा करे सघूं। अच्छा, हूअं भला तो पाण जेॾनि खे पाण खां नंढनि खे सलाह छा ॾींदे त सरकारी नौकिरी कनि न कनि या उनजे पुठियां ख्वारी कटनि? ख्वारी न कनि, जेकॾहिं मिली थी वञे त सुठी ॻाल्हि आहे। जे नथी मिले न त उनजे लाइ इंतज़ारु या उनजे लाइ पैसा भरे, मां इहो ॿुधंदो आहियां पैसा भरणा था पवनि, त इन में हिकु त तव्हां माहौल ख़राबु था कयो, तव्हां पाण पंहिंजे ॿियनि भाइरनि लाइ मुसीबतूं क्रिएट था कयो, ग़रीबनि लाइ ख़ासि करे पैसा ॿुधायो था त जेॾा जेॾा तव्हां भरियो था, त इन में तव्हां जेकॾहिं सुठे नमूने किथे बि बिज़नेस कयो, ज़रूरी न आहे त रुॻो तव्हां हिते कयो, ॿाहिरि बिज़नेस कयो, सोचियो सम्झो त तव्हां वॾो कुझु कमाए सघो था, वॾो कुझु करे सघनि था नौजवान। बिज़नेस में कॾहिं कॾहिं माण्हू फेल बि थींदो आहे, पर वरी माण्हू कोशिशि जारी रखे, को मसइलो न आहे। हाणे अचूं था सिंधी मीडिया तो छो कई अख़्तियार? मास कम्युनिकेशन में तव्हां पढ़िया आहियो? जी। उहो पढ़ियो इन करे चयो त हाणे मीडिया में ई अचां? न, मां त मास कम्युनिकेशन बाद में कई आहे। मां शुरू में ई मीडिया में हुयुसि नंढे हूंदे खां। आई हैव बिन एक्टिंग सिंस आई वाज़ अ चाइल्ड। नंढो आहियां त मां माना 9th 8th जो स्टूडेंट आहियां त मां हिकिड़े अमां उहा किथे कई अदाकारी? उहा अदाकारी त मां लाड़काणे शहर मां स्टार्ट कई आहे। न न माना ड्रामा स्टेज लाड़काणे शहर में। अच्छा। लाड़काणे शहर मां पंहिंजो आगाज़ कयो ऐं उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते थिएटर में मूंखे मज़ो ईंदो हुयो, कमु कंदो हुयो। त ॿियो नंढे इन खां बि माना बचपन में सफ़ा माना माण्हू चाइल्ड हूंदो आहे त माना मिमिक्री कंहिंजी करणु, टीचर्स जी मिमिक्री करणु, घर वारनि खे खिलाइणु, अहिड़े क़िस्म जी मुंहिंजी रहंदी। त बाय बर्थ न हिकिड़ो जीअं माण्हू में हिकिड़ा जरासीम हूंदा आहिनि, यार हिन जा आहे एक्टर बसि माना। त इन जे करे मूंखे पंहिंजी जेका फितरत आहे, तबियत, उहा मूंखे हिन फील्ड में वठी आई। पोइ वालदेन अमा अबो बि सम्झंदा त इहे अदाकार? हा, एप्रिशिएट कंदा। मां वरी जॾहिं उन्हनि खे एंटरटेन कंदो हुउसि त सभ खां वधीक जेको एंटरटेन थींदा मुंहिंजा पीउ माउ ई थींदा हुआ। अच्छा। ऐं जॾहिं मां वरी कमु करणु शुरू कयूं त हुननि मूंखे ज़िंदगी में कॾहिं बि मना न कयो त हीउ कमु जेको मतिलबु हू उन टाइप जा माण्हू हुया, अलाह साईं हुननि खे जन्नत फिरदौस में जॻह अता करे, जो ॿार जी ख़्वाहिश छा आहे बसि हे ईअं करे थो त तूं मुंहिंजे वाल सां मूंखे चयो, मां चवंदुमि बाबा मां हे कमु थो कयां, मूंखे चवंदो बाबा तूं सभु पढ़ा ईअं कंदो कर, तूं डोंट वरी मां सां गॾु आहियां, ईअं हिमथाईंदो हो मूंखे पंहिंजो वाल साहब। त उन्हनि जी जेका इहा हिमत ॾियणु हे हो त उन थोरो वधीक कॉन्फिडेंस ॾिनो। माण्हू पंहिंजे घर मां ई वालिद साहब तव्हांजो छा हो? मुंहिंजो वालिद साहिबु हिकिड़ो मज़दूर माण्हू हो। अच्छा। मुंहिंजो वालिद साहिबु महिनतकश माण्हू हो, सब्ज़ी जो कारोबार कंदो हो मुंहिंजो वालिद साहिबु। पोइ मुख़्तलिफ़ कॾहिं मंडीज़ में, कॾहिं पोइ वरी शॉप्स असांजा हुया सब्ज़ी जा, कंबर में बि, इन खां अॻु में बि असांजा मतिलबु वालिद साहिबु अॻु में उहो बि बिज़नेस ई कंदा हुआ ॾाढो। त ईअं असांजो हलंदे हलंदे लाड़काणे ताईं, जामशोरे ताईं इहो असांजो बिज़नेस हूंदो हुयो। हाणे पोइ अदाकारी में आयो ऐं ॿाराणी अदाकारी खां पोइ आहिस्ते आहिस्ते जवान थियो त बि अदाकारी न छॾियो? न। पोइ अदाकारी पोइ वरी पढ़ियो? हाणे वरी अदाकारी छॾे ॾिनी आहे, छो तक़रीबन सियासी माण्हू शुरू कई आहे न, त पोइ असां त घटि था कयूं। सियासी माण्हुनि जी अदाकारी असेंबली में मां हाणे मथां हुननि ॾे वञा, कंहिंखे रिक्वेस्ट कयां त थोरी परफॉर्मेंस असांखे, छो असांजी पुराणी थी वई आहे, त हीअ जदीद कीअं था कनि, माना इहो थोरो सिखूं। अच्छा। माना तव्हांखे सम्झ में इहो आयो आहे त हाणे हुननि जी अदाकारी मॉडर्न अदाकारी आहे? न, असां त एक्टर आहियूं न। मां अदाकारी खे ईअं सुञाणा जीअं तव्हांजो ग्रह खे सुञाणे। अच्छा। केर बि माण्हू जेकॾहिं असांजे साम्हूं माना सचो न ॻाल्हाईंदो न,
छो त एक्टिंग त हिकिड़ो माना हिकिड़ो कूड़ हूंदो आहे न, मसनूई आहे, मसनूई हूंदी आहे न, कूड़ न मसनूई हा आहे। मसनूई। हा मतिलबु जी करे मां हिकु माईअ सां विहारे बाबा हीअ मुंहिंजी ज़ाल आहे त कूड़ हूंदो आहे, ज़ाल त न हूंदी आहे न हूंदी आहे। मसनूई। हा त ईअं ई मसनूई कोई जेकॾहिं असां साम्हूं परफॉर्म कंदो न त असांखे फील थींदो आहे त हे असांजो माण्हू आहे। अदाकार आहे। त यकीन कयो मां असेंबली ॾिसंदो आहियां न, कहिड़ी बि असेंबली जी ॾिसंदो आहियां न, अड़े मां हे बि पंहिंजी संगत आहे, हे त सॼी संगत पंहिंजी आहे। हाणे या त पोइ असां हेॾे वञूं या उन्हनि खे हेॾे घुरायूं। हा सही आहे। तव्हांजो छा ख़्यालु आहे? न पर पहिरियों त मुशाहिदो कजे न, उन्हनि खे बि ॾिसजे, उन्हनि मां कहिड़ा कहिड़ा कामयाबु आहिनि, कहिड़ा न आहिनि, कहिड़नि खे अचे थी, कंहिंखे नथी अचे, इहो सभु ॾिसो। हा इहा ॻाल्हि सही ॻाल्हि आहे। न काफ़ी ओवर एक्टर बि आहिनि। सही ॻाल्हि आहे तव्हांजी। उहो ॾिसणो पवंदो। पोइ हाणे अदाकारी तव्हां हीअ जेका कयो था, इन अदाकारी में तव्हां चैनलनि में बि कमु कयो, जी जी। उहा सूरत हाल छा ॾिठो? सियासत अहिड़ो असांजे माहौल खे, सिंध खे ख़ासि करे मुतासिर करे वई आहे जो हर डिपार्टमेंट में दाख़िल थी वई आहे। हाणे असांजा जेके ड्रामा या असांजा जेके टीवी चैनल्स आहिनि न, माज़रत सां उहे तव्हां आज़ादु न आहिनि, उहे सियासत जी वटि चढ़ियल आहिनि। सियासी माण्हू ई उन्हनि खे कमांड कनि था, उन्हनि जी मर्ज़ी थी हले त हिते हे कमु हे कंदो, हे कमु हे न कंदो, ही प्रोग्राम कंदो, ही न कंदो। ठीकु आहे न? पोइ इन जे करे तव्हांखे मुंहिंजा मतां घटि प्रोग्राम नज़र ईंदा हूंदा टीवी ते। हाणे अॼुकल्ह कहिड़ी टीवी अथव? मां धरती टीवी ते। अच्छा, उते बि तव्हां धरती ते ई आहियो, आसमान ते न आहियो? हा मां धरती ते ई आहियां। हा पर माना मर्ज़ी ॿुधायो न, सियासत जी हले थी। माना जेको बि सियासी माण्हू चाहे थो बाबा हे हीअं करे, हे हीअं न करे, बसि ठीकु आहे, असांखे को इशू कोन्हे को, तूं ख़ुशि रह साढी ख़ैरु आहे। ऐं पोइ तव्हां ॾिठो आहे त ग्रेजुअली असांजा सिंधी चैनल उन्हनि इंटेलेक्चुअली, प्रैक्टिकली, टेक्निकली तरक़ी कई आहे या रुगो फाइनेंशियल बहितर थिया आहिनि? न न न न असांजी तरक़ी न, अञा बि शुरू में चैनल्स आया त थोरो घणो प्रोफेशनल कमु हुयो, हाणे त उहो कुझु बि न रहियो आहे। अच्छा। हा हाणे माना पोइ थी वियो सॼो सिस्टम, छो त इन में प्रोफेशनल माण्हुनि जो दाख़िल थियणु तमामु ज़रूरी आहे। मूंखे हिकिड़े दफ़े हिकिड़ी पोस्ट में मां हुयुसि हिते ई एज़ अ प्रोग्राम मैनेजर। मां सची ॻाल्हि इहा त नियतनि मां सोचां पियो त माना हिन इदारे खे या हिन डिपार्टमेंट खे पंहिंजे खे मां जेके हिते लाइक़ु माण्हू आहिनि उन्हनि खे सही तरीक़े सां उहे पोज़ीशन्स ॾियां त हे प्रॉपर डायरेक्टर आहे, हिन खे कमु कराइजे, हे प्रॉपर कैमरामैन आहे, इन्हनि खे जेकॾहिं लॻाइबो त पोइ हे जेका रिज़ल्ट ईंदी त कमाल ईंदी। तव्हां सची ॻाल्हि थो ॿुधायां, मां एॾी कोशिशि कई पर करणु न हुयो। छो त माना उन्हनि जाइनि ते फेवरेटिज़म, हे बाबा हे हिकिड़ो माण्हू आहे, मूंखे बि ॾाढो सुठो पियो लॻे, मूंखे बि रिस्पेक्ट थो करे या सभु माण्हू मुंहिंजी रिस्पेक्ट था कनि, पर मां सम्झां थो त हे इन कम जे लाइक़ु न आहे। हाणे मां जेकॾहिं उहा शइ कयां थो न त हिनखे हटाए हुनखे थो रखां, या दुश्मनी पैदा थी थिए। हिन जी जाइ ही आहे, दुश्मनी पैदा थी थिए, हिते दुश्मनी था कनि। त माना बसि जीअं न हिकिड़े जीअं कंहिंजे माण्हू घर में को सामान सॼो खणी वञिजे त असांजे घर में गिरियो आहे, इन टाइप जी निगाह सां था ॾिसनि। हालांकि असांजो इंटेंशन इहो आहे त बहितर कमु थिए। सो मां उन मां अंदाज़ो लॻायो आहे त हे पूरो रुगो चैनल खां वठी पूरे मुल्क ताईं मां चयो सॼो कमु ईअं थो हले उबतो। भला ॿियनि ॿोलियुनि जे चैनलनि जी सूरत हाल छा आहे? उते बि तव्हां कमु कयो था? उते मां त अञा पहिरियों कमु कयो हुयो, हा हाणे वरी मूंखे उते बि कमु मां न आहियां कंदो, न ई वरी हुननि घुरायो आहे, न वरी जेको आहे सो मां पाण बि वियो आहियां हुननि। जीअं संगत तव्हांजी वञे थी? संगत वञे थी आहियो। ॾिसो हुननि में ईअं आहे त असांजी हीअ आहे सिंधी चैनल, सिंधी चैनल में सिर्फ़ु सिंधी माण्हू, हू आहे उर्दू, उहा नेशनल लेवल ते आहे, मतिलबु तव्हांजो एशिया लेवल, मेन स्ट्रीम। पंजाबियुनि जी मेन क्रीम बि उते आहे, पठाणनि जी मेन क्रीम बि उते आहे, सिंधियुनि जी बि मेन क्रीम उते आहे। मतिलबु उहो क्रीम खणंदा आहिनि, माना हर क़ौम मां क्रीम खणंदा आहिनि। जॾहिं उहो पूरे मुल्क, पूरे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जी क्रीम जॾहिं हिकिड़े चैनल ते जॾहिं अचे थी न, त पोइ उन जी रिज़ल्ट बि सुठी आहे,
उनजो कमु बि भलो आहे ऐं प्लस में हूअ लैंग्वेज बि वॾी आहे, त इन जे करे उनजो वधीक फ़ाइदो बि थिए थो। ऐं उन्हनि जा रवैया रवैया उन्हनि जा सुठा आहिनि, प्रोफेशनल आहिनि काफ़ी। उन्हनि काफ़ी सुठा रवैया आहिनि उन्हनि जा। किथे किथे फेवरेटिज़म आहे, हलाईंदा आहिनि, पर ज़्यादातर अॼुकल्ह थी वियो आहे, पर उहो हिडन आहे उन्हनि जो वॾो। ठीकु आहे न, पहिरियों पाकिस्तान में इहो हुयो त टैलेंट खे उहो खणंदा हुआ, पर हाणे उहो ख़तमु थी चुको आहे। हाणे माना उते बि उन्हनि जो बि ॾोह कोन्हे को, उन्हनि में बि असांजी पॉलिटिक्स इन्वॉल्व आहे। छो त हाणे उहे बि जेके ड्रामो ठाहिनि था त तव्हां एडवर्टाइज़ कंपनियुनि खे उहे पंहिंजूं में बि वन लाइनूं मोकिलींदा हुजनि, में बि उहो कास्ट कहिड़ी था खणूं, उहे एडवर्टाइज़ जेके एजेंसियूं आहिनि उहे ॾिसनि थियूं डिक्टेट कंदी केरु केरु आहे। जेकॾहिं उन्हनि में बि माना उतां बि उहा कास्ट कटिजी वेंदी। जेकॾहिं मिसाल हैदर क़ादरी खे कोई खणण बि चाहींदो हूंदो न, ऐं हैदर क़ादरी मार्केटिंग वारो न चाहींदो त न थींदो नालो, त उहो चवंदो न बाबा हे न, छो त हुनखे ज़ाती खुनस बि हूंदी। असां दुनिया में कंहिं माण्हूअ खे छॾियो कोन्हे को, छो त असांजो मुंहिंजो हिकिड़ो यकीन आहे, इहो ईमान कमु करे थो त कॾहिं बि हक़ सच ॻाल्हि ॻाल्हाइण खां रुकिजे न, न त कोई माण्हू मौत खे असांजे क़रीब करे सघे थो, न ई को रिस्क खसे सघे थो। ऐं उनजो दलील इहो आहे त मां पहिरियां खां वधीक बहितर सर्वाइव थो कंदो अचां। यानी कि जॾहिं मां अहिड़ो कुझु न बि कंदो हुउमि, या मां रुॻो कमु कंदो हुउमि, बसि महिनत कंदो हुउमि, त मां वधीक मुश्किलातुनि में हुउमि। ऐं जॾहिं मां वधीक हक़ सच ॻाल्हायां थो ऐं काफ़ी जॻहियुनि तो कटिजी बि वेंदो आहियां, मुंहिंजो नालो कटायो वेंदो आहे, मूंखे हटायो वेंदो आहे, मूंखे डिस्टर्ब कयो वेंदो आहे, परेशान कयो वेंदो आहे, मां ॾिसां थो मां बहितरु आहियां अॻे खां। तो जहिड़ा घणा आहिनि? इहो मां आइडिया कोन्हे। हक़ सच जी ॻाल्हि करण जो झंडो खयो आहे न तो जहिड़ा घणा आहिनि? आहिनि काफ़ी, ॻाल्हाइनि था, आहिनि माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि। पोइ चैनलनि में आबहवा ई ओड़ी हुजे न जे घणा हुजनि। चैनल्स जी ॻाल्हि था कयो। चैनल्स में त चैनल्स में हूंदा, पर मूंखे माना घटि नज़र आया। अच्छा, हा हूंदा, पर हिते ज़्यादातर ईअं आहे त हर कंहिंखे पंहिंजी नौकिरी ऐं इन शयुनि जे बचाइण जे चकर में वधीक माण्हू पोइ वरी ख़ामोश थो थी वञे। भला हीअं चवां त हर कंहिंखे पंहिंजी लॻल हुजे थी। हा, इन करे जनरल मफ़ाद ऐं रवैयनि जे बारे में कोई नथो सोचे। हा, इहो हर कंहिंखे पंहिंजी लॻल आहे। हा, ऐं हर को पाण खे बसि बचाए पियो। भला जेका मीडिया आहे उनजो जनरल नुक़्ते नज़र छा आहे त हू पाकिस्तान खे बचाइण थी चाहे, विञाइण थी चाहे, सिंध खे तबाह करण थी चाहे, या उनखे बचाइण थी चाहे? उहो तॾहिं हुजे हा जॾहिं टोटल मीडिया आज़ादु हुजे हा, त इहो पोइ ॻाल्हायूं हा। अच्छा, हाणे पहिरीं ॻाल्हि त मीडिया तव्हांजी आज़ादु आहे ई कोन। तव्हां कुझु बि कयो, कैमरा खां 5 मिंटनि में तव्हांजो चैनल जेको आहे सो उहो थी वेंदो। ॿियो, हेॾा चैनल्स माण्हुनि खोलिया आहिनि, उन्हनि जा अख़राजात आहिनि, करोड़ करोड़ 2-2 करोड़ रुपया उन्हनि जो मंथली सिर्फ़ु रुॻो पघारूं आहिनि, 2-2 करोड़ रुपया। रीजनल जी त उन हिसाब सां आहिनि, ऐं जेके नेशनल आहे उन्हनि जी उन हिसाब सां उन्हनि जूं पघारूं आहिनि, उन्हनि जा सैटेलाइट ख़र्च आहिनि, उहे मंथली कढणा हूंदा आहिनि। उहे कीअं थींदा? हिन वक़्तु प्राइवेट इश्तिहार बि तव्हांजा जेके आहिनि उहे गवर्नमेंट जे मातहत था हलनि, ईअं सम्झो माना। त जॾहिं बिज़नेस ई सॼो गवर्नमेंट पंहिंजे उन में कई वेठी आहे, पंहिंजी मर्ज़ी सां जॾहिं उनखे ॾींदी, त जॾहिं उहो उनजे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो, उहो चैनल वेंदो उनजे ख़िलाफ़ु, इनकलाब आणींदो उहो चैनल, त 5 मिंटनि में हर शइ उनजी बंदि थी वेंदी। बंदि थी वेंदी त हिकिड़े महीने में पघार न ॾेई सघंदो पंहिंजे घरां। त हाइजेक सिस्टम आहे सॼो। सर, मीडिया हिते कुझु बि न आहे। पाकिस्तानी मीडिया न थींदी आहे। हीअ मीडिया CNN थींदी, BBC थींदी, इहे मीडिया चइजे जेके बेबाक हूंदा आहिनि, जेके कंहिं बि क़िस्म जी का परवाह न कंदा आहिनि। हे मोनोपोली मीडिया आहियूं असांजी जेका बि मीडिया आहे उहा मोनोपोली आहे। उनमें का बि सदाकत कोन्हे का। हिनखे बराए महिरबानी जेको मां हाणे हींअर कसम खणी ॿुधाईंदोमांव तव्हांखे, मूंखे घटि में घटि बि साल थी वियो आहे, मां केबल कटराए छॾी आहे। मां न ॾिसंदो आहियां TV मीडिया जो। छो? मां मास कम्युनिकेशन जो माण्हू आहियां। मूंखे ख़बर आहे त नंढी ख़बर खे वॾी ख़बर कीअं कबो आहे, वॾी ख़बर खे नंढी ख़बर कीअं कबो आहे। दुनिया जी पहिरीं अख़बार टीपाओ खां वठी अमेरिका जे सहाफ़ी बेंजमिन हैरिस ताईं छा थी गुज़रियो, मां कोई शइ ॼाणा थो। त हे जॾहिं मां अख़बारूं, हे जॾहिं मां TV चैनल्स ॾिसंदो आहियां न, ऐं खिल ईंदी आहे। मां यार वेस्टेज ऑफ टाइम आहे। मां पंहिंजे ॿारनि खे हिन खां परे रखियो आहे। मां जो तव्हांखे
हिन कूड़ो घटि में घटि मुंहिंजे घर में त इहो न हलंदो। पोइ ॿारनि खे ॿाहिरि कूड़ ॾिसंदा ॿुधंदा हूंदा, रुॻो तुंहिंजे न उन सां बचाव थियनि थो। न उहो त मां इहो हिकिड़ी सिंबॉलिक अलामती ॻाल्हि कई त मतिलबु मूंखे मेन त मां आहियां न जेको ॾिसंदुमि टीवी वग़ैरह, ॿारनि खे त उहो स्मार्ट टीवी आहे। हैदर तो जहिड़ा अदाकार घणा आहिनि? सर हाणे इहो मूंखे त नथो, इहो तोखे न मूंखे पवंदो। कीअं ख़बर पवंदी? कॾहिं सोचियो अथई त कहिड़ी लेवल जो अदाकार आहे जेकॾहिं स्केल 10 हुजे त? कहिड़ी लेवल जो स्केल जेकॾहिं 10 हुजे हा त तुंहिंजो नंबर कहिड़ो हूंदो? इहे सुवाल पुछिबा आहिनि न। हा साईं मां पंहिंजे लाइ छा चवां? वरी साॻी ॻाल्हि। हा छा लतीफ़ चयो, पल पायो सच आछींदे लॼ मरा। मुंहिंजे पल में त सच आहे, मूंखे आछ कंदे लॼ थी थिए। इहा लॼ कॾहिं ख़तमु थींदी? माण्हू जे पोइ कॉम्पिटिशन। जॾहिं लतीफ़ सरकार चई छॾियो आहे त छो ख़तमु थिए? हा इहा सर अपने में आप मिठू न थींदो आहे ऐं पंहिंजे लाइ बसि कमेंट्स उहे अचनि जेके ॿाहिरां अचनि। न पर ही जे बेतबाही से आयतूं आहिनि, हा किथे वञी मिलाई? इहो तव्हांजो फ़लसफ़ो हिन जो ॿियो आहे जे बेतबाही से आयतूं आहिनि, पर इन जो जेकॾहिं मुख़्तलिफ़ ॿिया माण्हू जेके हिते अदीब दानिश जेके कढनि था या जेको मां पॉइंट ऑफ व्यू ॿुधायां त शायदि इहा उन वक़्तु इहा न उहो लेवल थो ॿुधाए न, लेवल थो ॿुधाए पंहिंजी ॻाल्हि जी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं माण्हू ने मां त चवां जादूगर उहो चयो न, शाह लतीफ़ शाइर चयो छा त ही घणा माण्हू इन ते खणी ईंदा आहिनि। न न न न माण्हुनि खे छॾ, इहो पाण खे नथो चवे साईं जे बेतबाही से आयतूं आहिनि। मुंहिंजो ख़्यालु आहे न, मां त चवां शाह लतीफ़ पंहिंजी जेकॾहिं असां इन शाह ताईं था चऊं त उन्हनि जी लेवल ॿुधाए थो न। हा त हिकिड़ो अदाकार उनखे पंहिंजी लेवल ॿुधाइण में अराई छो थी थिए, इहो ॿुधाए अॼु तूं। भला इहा सकाफ़त टोड़ियूं। सची ॻाल्हि इहा आहे त मां पाण जेको असां कमु कयो आहे या जेके असांजी बेज जा जेके माण्हू आहिनि हिन वक़्तु पाकिस्तान में जेको बि टॉप ते कमु करे थो न, सची ॻाल्हि इहा आहे, इहा असांजी जाइ आहे जेका असांखे ॾिनी वई आहे। जेको बि हींअर पाकिस्तान ते टॉप लेवल ते पाण खे सम्झे थो न नेशनल मीडिया ते, दरअसल उहा असांजी जाइ आहे। उन में असां सां काफ़ी शयूं थियूं आहिनि, पर मूंखे इन शइ जो न को मां मयार ॾींदो आहियां न मां शिकवो कंदो आहियां। इहो तव्हां ज़रूरी सुवाल था पुछो तॾहिं मां तव्हांखे जवाबु ॾियां। न मां इन करे मां त चाहियां थो त जेके बि असांजा अहल माण्हू आहिनि उहे कंहिं अहल मंज़िल ते हुजनि न, उहे पंहिंजे लाइक़ु जॻह ते हुजनि न। हा ठीकु आहे, माण्हू रुलंदो बि आहे, माण्हू रोलाक बि हूंदो आहे। इहा इन जी कड़ी अथव सॼी जेका बि पाण डिस्कस कई आहे न शुरू खां वठी, त इन में बि असांजे लाइ वॾो प्रॉब्लम आहे। असांखे इंटर थियणु या उन जाइ जो रोल मिलणु, ॾिसो हाणे अलीगुल मला मशहूरु थियो आहे न, पर हाणे मुस्तक़िली उनखे अहिड़ा प्रोजेक्ट मिलणु घुरिजनि जंहिंमें माना उहो, पर मूंखे नथो लॻे त अञा को हिनखे अहिड़ो को वॾो को ॿियो प्रोजेक्ट में को हिकिड़ो मिलियो अथसि। पर इन खां पोइ जेकॾहिं कंटिन्यू इहो हले त इहो ॾुखियो आहे। इन करे न, इन करे त थी सघे हिन जो डोमिसाइल जो मसालो आहे जेको असां सभिनि जो मसालो आहे। छो त हिकु अधु शइ थी आहे उन सां त हिकिड़ो कमर्शियल मिलियो जेको 80-90 लख रुपए जो हुयो, मिलियो त उहो हुनजे हीरो खे, पर जुमिलो उहो हुन भले हयो उन हीरो त जॾहिं त भले हे हुयो त उहो इश्तिहार हिनखे मिलणु घुरिजे हा, उहो 80-90 लख रुपया वारो इश्तिहार हिनखे मिलणु घुरिजे हा। त इते ई उहे शयूं थियनि थियूं। हाणे अलीगुल इहो पाण त बयानु न कंदो, इहे त असां फील कयोसीं ॾिठोसीं। हाणे ॻाल्हि तव्हां खोली तरह ज़ाहिर थी वई त असां ईअं न आहे त सलाहियत न आहे, क़ाबिलियत न आहे, सभु कुझु आहे। हीअ जेके बि कॾहिं कॾहिं मां सची ॻाल्हि आहे उर्दू में कुझु अहिड़ी शयूं ॾिसंदो आहियां, उर्दू में अहिड़ा माण्हू ॾिसंदो आहियां जेके सफ़ा मेच्योर कमु कंदा आहिनि। पोइ फील थींदो आहे यार ॾिसे मेच्योर कमु करे थो। असां जॾहिं कमु कंदासीं त असां ते 1000 आङुरियूं खॼंदियूं त हिन जो एक्सेंट प्रॉब्लम आहे, हिन जो फलां प्रॉब्लम आहे, हिन जो फलां प्रॉब्लम आहे, हिन जो न पर उनजो हिकिड़ो फ़ाइदो इहो बि त थिए थो न त तव्हां पोइ अथाह महिनत करे दाख़िल था थियो न। हा उहो त थियूं था, इहो त फ़ाइदो आहे। जॾहिं थियूं न
नेचुरल कमु बंदि थी वियो आहे हिन मुल्क में ॿुधायोमांव न नेचुरल जेको पाण पंहिंजे टैलेंट खे ॻोल्हे करे कमु मिलंदो न उहो गाॾी कमु बीजी बंदि वई आहे। आहे। बाक़ी ईअं माना हुनखे चवराइणो पवंदो आहे न मां पोइ हीअं कर न साईं पहली पेमेंट आपको दे दूंगा ऐसे नहीं करूंगा ईअं हले थो कमु बसि पोइ हाणे इन में वरी असां फिट नथा थियूं मसइलो इहो आहे। तुंहिंजी जेका अदाकारी जी सिंफ़ आहे प्रीडोमिनेंटली कॉमेडी उन में दुनिया जा कहिड़ा कॉमेडियन कहिड़े मुल्क जा कॉमेडियन वधीक ज़रख़ेज़ ज़रख़ेज़ त पूरी दुनिया में ॿियो असांजे मुल्क खां अलावा बाक़ी त सभु ज़रख़ेज़ तोखे केरु वणंदो आहे? मूंखे जेम्स कैरी वणंदो अच्छा हुन में छा हो? जेम्स कैरी जेको आहे न उहो एक्सप्रेशन जो बादशाह हुआ माना अच्छा ऐं बॉडी लैंग्वेज ऐं टाइमिंग हुनजी जेका आहे न उहा ॾाढी पर पाकिस्तान में केरु आहिनि ओड़ा? पाकिस्तान में जेम्स कैरी जहिड़ो त पाकिस्तान में मुंहिंजे ख़्याल में न आहे। पाकिस्तान जा वॾा कॉमेडियन कहिड़ा तुंहिंजी नज़र में? उमर शरीफ़ त मूंखे ॾाढो वणंदो। अच्छा मोइन अख्तर उमर शरीफ़ त इहे सम्झो माना असांजा स्कूल ऑफ थॉट रहिया उन्हनि खे असां पसंदि कंदा हुआसीं। बाक़ी पंहिंजी सिंधी कॉमेडियुनि में मां पंहिंजे संगत जो ई फैन आहियां। अच्छा हा इहे दोस्त मूंखे वणंदा आहिनि जेके कमु कंदा आहिनि छो त आहिनि सोराब सुमरो सोराब अली गुल गामू गामू असगर इहे खिलाईंदा आहिनि माना मां एंटरटेन थींदो आहियां माना ऐं हो मौलवी खोड़ो साहब मौलवी त उहो त मौलवी आहे न मां हुनखे कॉमेडियन में तव्हां कीअं था खणी अचोसि हालांकि उहो अची कॉमेडियन में वियो आहे पर उहो बासे नथो। अच्छा हा आहे मौलवी पर जेकॾहिं मां ईअं चवंदुसि मूंखे उहो कॉमेडियन वणंदो आहे त मौलवी साहिबु एतिराज़ु कंदो ईअं करणु ई न अच्छा घुरिजे। मौलवी आहे हिकिड़ो माना न पोइ बसि ठीकु आहे उहो जे नथो सॾाए हा त पोइ असां सॾाईंदो न आहे न उहो मौलवी आहे बाबा उहो पंहिंजो बहितरीनु दरस ॾींदो आहे हुनजी मश्करी में बि को दरस हूंदो आहे माना आख़िर में ॾेई वेंदो आहे उहो बि इहो कोशिशि कंदो आहे खिलाए खिलाए हुनखे उहो बि इहे रग पकिड़े वियो आहे माण्हुनि जी न हे खिलाए खिलाए उहो माण्हू हाणे हिन सां को वाक़ियो थियो हूंदो हिन को सीरियस किताबु कयो हूंदो माण्हू ई न हूंदा हिन मश्करी शुरू कई हूंदी सो भलो माण्हू आहे ॾाढो। हा असांजी मुलाक़ात अथसि ॾाढो अल्लाह प्यारु कंदो आहे। अच्छा भला ही जेका संगत तोखे वणे थी अच्छा इन्हनि में हिकिड़ो नालो तो न ॾिनो लहरीअ जो। लहरी असल में मां घटि ॾिठो हो। अच्छा सची ॻाल्हि आहे। अच्छा मां हुनखे ॿुधो आहे उहो लहरी खे न त मां ईअं पर लहरी सची ॻाल्हि आहे मां ॾिठी हुई का फिल्म लहरी नंढो हुअसि ऐं ॿियो त मुनवर ज़रीफ़ मुनवर ज़रीफ़ हा इहे नाला मां ॿुधाइनि नन्ना घणो हिननि जो कमु मां न ॾिठो आहे। नन्ना हा न अच्छा रंगीला रंगीले खे ॾिठो आहे हा इनखे ॾिठो आहे मां इनखे घणो ॾिठो बाक़ी जेको आहे सो उमर शरीफ़ छा आहे त हू इंटेलेक्चुअल टाइप कॉमेडियन हो। कहिड़ी ॿ फिल्मूं तोखे वधीक हर वक़्तु ज़हन में हूंदियूं आहिनि? हिकिड़ी 300 मूवी आहे इंग्लिश 300 हुनजो मौज़ू छा आहे? हुनजो मौज़ू इहो आहे त उहो 300 ॼणा हूंदा आहिनि पूरी दुनिया सां विढ़ंदा आहिनि उन्हनि जी ज़मीन ते कब्ज़ो हूंदो आहे। अच्छा ज़रक्सीस बादशाह उन्हनि ते कब्ज़ो करणु चाहींदो आहे उहे स्पार्टन हूंदा आहिनि 300 ॼणा उन्हनि जो हिकिड़ो जेको हूंदो आहे 300 ॼणनि जो उहो 10 लख जे बराबरि हूंदो आहे। अच्छा उहो मारे मारे माण्हुनि जूं दीवारूं ठाहे छॾींदा आहिनि लाशनि जूं सॼी फिल्म में विढ़ंदा आहिनि उहे। पोइ हिकिड़ी फिल्म थी उहा 300 ॿी मूंखे वणंदी उहो टर्मिनेटर। अच्छा हा उहा वणंदी उन टाइम माना तोखे रुॻो इहे खपनि ठका हा न न नंढे हूंदे टर्मिनेटर वणंदी माना नंढे हूंदे बि ठका तोखे वणंदा गोलियूं वणनि थियूं बंदूकूं वणनि थियूं क्लाशूं वणनि थियूं नंढे हूंदे खां ई 300 मूवी। बाक़ी इंडियन में त खोड़ मूवियूं आहिनि उनजी आर्ट मूवियूं काफ़ी ॾिसंदा आहियूं इंडियन जूं। कहिड़ियूं? इंडियन जी मूंखे हिकिड़ी मूवी वणंदी पुष्पा। अच्छा जंहिंमें डायलॉग ई कोन्हे को इहा मुंहिंजी फेवरेट मूवी रही आहे सॼी मूवी में कमल हासन जी मूवी आहे आर्ट मूवी आहे तव्हां शायदि नठी आहे मूं नठी नठी अथव पुष्पक जेकर मां नालो खयूं तव्हां ॾिठल हुजे हा त सॼी मूवी में डायलॉग कोन्हे। हा हिकिड़ी फिल्म आहे जंहिंमें सिर्फ़ु शाइरी आहे उहा नाना पाटेकर जी थोरा सा रोमानी हो जाए
हा उहा फिल्म अजब फिल्म आहे उन में डायलॉग कोन्हे हा आख़िरी ॻाल्हि थो पुछे हा हीअ जेको पाण कचहरी कई आहे हा इहा कॾहिं कॾहिं करणु खपे इहा कचहरी कम जी आहे त मुंहिंजे ख़्याल में पाण खे तव्हांखे त कंहिं न कंहिं सां रोज़ु करणु घुरिजे छो त शयूं डिस्कस थियूं थियनि ख़बर थी पवे माण्हुनि खे बि ख़बरूं पवनि त असांखे कमु करिणो आहे घणो ऐं पहिरियों त ज़ाहिर आहे थ्योरी थींदी आहे पोइ प्रैक्टिकल थींदो आहे हे ईअं सम्झो असांजी थ्योरी हुई प्रैक्टिकल माण्हू कंदा तव्हां अॼु पहिरियों दफ़ो आया आहियो लीडर टीवी ते तव्हांजा अहसास छा आहिनि मुंहिंजा अहसास इहे आहिनि त अयूब शेख साहिब सां काफ़ी टाइम थियो न मिलियासीं ऐं मुंहिंजे लाइ अयूब शेख साहिब जे लाइ अहसास आहिनि बाक़ी हाणे सची ॻाल्हि आहे लीडर टीवी त हाणे तव्हां अॼु वेठा आहियूं पाण इहो वरी ॾिसंदासीं हलंदा त पोइ मतां अहसास न पर ॿिन्हिनि हंधि ते इंटरव्यू तो ॾींदा हूंदा न हा हीउ मूंखे सुठो लॻो आहे इहो इंटरव्यू तव्हांजो छो त इंटरव्यू वठण वारे जो बि वॾो सेंस हुजणु घुरिजे मां लाइ केतिरनि प्रोग्राम्स में वेंदो आहियां उते मुंहिंजी दिलि चवंदी आहे त इहा डिस्कशन न हुजणु घुरिजे आम रवाजी जेका गुफ़्तगू आहे त रोज़ु ॿुधाए ॿुधाए बि माण्हू मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में थकिजी थो पए त मूंखे खाइण में इहे सुठो लॻंदो आहे मां इहे मुंहिंजो कलर पसंदीदा आहे या छा कुझु माना अहिड़ियूं ॻाल्हियूं हुजनि जेके सिचुएशन जे मुताबिक़ ते हुजनि हिन वक़्तु असांजे मुल्क जी सिचुएशन इहा आहे तव्हां पुछो इहो सुठो लॻो हैदर तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं टाइम त तो न ॾिनो मूं ज़ोर ई तोखां टाइम वरितो ऐं असां उन लाइ सहूलियतकार हो सोराब सुमरो मां उनजो बि थोराइतो आहियां नाज़रीन ही हो असांजो फ़नकार ऐं असांजो दोस्त ऐं जंहिंखे पंहिंजे टैलेंट ते फ़ख़्रु बि आहे ऐं जंहिंजे टैलेंट खे पाकिस्तान तोड़े सिंध जा समूरा मीडिया चैनल्स ऐं मीडिया टीवियूं ऐं ॿिया समूरा मीडिया जा इदारा उहे हिन शख़्स खे पिणु साॻी इज़त मान मर्तबे आबरू सां हिन जी आजियां कनि अहिड़ा माण्हू असां वटि थोरा आहिनि लीडर टीवी में वरी कंहिं ॿिए महिमान सां अवां सां गॾु हूंदासीं असांजो चैनल ॾिसंदा रहो वॾी महिरबानी